अखि छो फरकंदी आहे ऐं असांजे मुआशिरे में अखि फरकण जे हवाले सां छा ख़्याल आहिनि? दोस्तो, अखि जो फरकणो यानी अखि छिमकणु या जंहिंखे अंग्रेज़ी में आईलिड ट्विचिंग चइजे थो, आमतौर ते हिकु मामूली ऐं आर्ज़ी हालत हूंदी आहे। घणो करे उहा पाण मुरादो ठीक थी वेंदी आहे। अखि फरकण जा आम सबब जिन में थकावट या निंड जी खोट, ज़हनी दबाव, स्ट्रेस, घणो चांहि, काफ़ी या कैफ़ीन वारियूं शयूं खाइणु या इस्तेमालु करणु, अखियुनि जो ख़ुश्क थियणु यानी घणो वक़्तु मोबाइल या कंप्यूटर ॾिसण सां, अखियुनि जी तकलीफ़ या एलर्जी, जिस्म में मैग्नीशियम जी घटिताई। अखि जो फरकणु कॾहिं परेशानी जो सबबु थी सघे थो। जेकॾहिं अखि जो फरकणु हफ़्तनि ताईं जारी रहे, अखि सॼी बंदि या खुली न रहे, चेहरे जा ॿिया हिसाब छिमकणु शुरू कनि, नज़र ते असरु पवे, त पोइ अखियुनि जे डॉक्टर या ओप्थल्मोलॉजिस्ट सां ज़रूरु सलाह करणु घुरिजे। घरेलू एहतियात: अखि जे फरकण जे हवाले सां मुनासिब निंड वठो, कैफ़ीन घटायो, चांहि काफ़ी घटि पियो, अखियुनि खे आराम ॾियो, स्क्रीन खां वक़फ़ो वठो, थधे पाणीअ सां चहिरो धो, मैग्नीशियम ऐं विटामिन बी वारा खाधा यानी बादाम, कणिक, सायूं भाॼियूं इस्तेमालु करियो। हाणे असां इन ॻाल्हि ते ईंदासीं त अखि फरकण जे हवाले सां पुराणियूं या लोक रिवायतूं छा आहिनि। अखि फरकण बाबति पुराणनि माण्हुनि वटि केतिरनि लोक रिवायतुनि ऐं अलामतुनि जो ज़िक्र मिलंदो आहे। उहे घणो करे एतिक़ादी ॻाल्हियूं आहिनि, तिबी सबूत सां लाॻापियल न आहिनि, पर माण्हुनि में वॾे अरसे ताईं मशहूरु रहियूं आहिनि। साॼी अखि जो फरकणु: माण्हुनि जो ख़्यालु आहे त अक्सर माण्हुनि जो अक़ीदो हुयो त साॼी अखि फरके त का सुठी ख़बर मिलंदी, को ख़ुशीअ वारो महिमान ईंदो या का ख़ुशीअ जो वाक़ियो थींदो। खाॿी अखि फरके त उनखे कुझु माण्हू कंहिं ग़म, ॾुखियाई या नाख़ुशगवार ख़बरुनि सां ॻंढींदा हुआ। मर्द ऐं औरत जे लाइ जुदा जुदा फ़र्क़ु महसूसु कयो वेंदो हुयो। किथे किथे चयो वेंदो हुयो त मर्द लाइ साॼी अखि जो फरकणो सुठो ऐं औरत जे लाइ खाॿी अखि जो फरकणु सुठो हूंदो आहे। राति जो अखि फरकण खे अक्सर अणसुठो सम्झियो वेंदो हुयो, जॾहिं त ॾींहं जो फरकण खे सुठो इशारो तसवुरु कयो वेंदो हुयो। ॻोठाणनि रिवायतुनि में चवंदा हुआ त जेकॾहिं ओचितो अखि फरके त या त को परे जो महिमान अचे थो या कंहिं सफ़र जी ख़बर ईंदी। दोस्तो, इन तरह जूं मालूमात मुश्तमिल वधीक वीडियो जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो ऐं वीडियो खे शेयर कंदा। बाक़ी अखि फरकण जे हवाले सां उहे सभु ॻाल्हियूं सिर्फ़ु रिवायती अक़ीदा आहिनि। हक़ीक़त में अखि फरकणु अक्सर थकावट, दॿाउ या निंड जी खोट सबबु थींदो आहे।